नाज़रीन, मदेजी में जस्कम चेयरमैन सनान कुरैशी की गिरफ्तारी वाले मामले खिलाफ पार्टी अगवाणन कारकुनन ऐं मुख़्तलिफ़ क़ौम परस्त जमायतुनि जे कारकुनन ऐं शहरन पारां रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। पेश आहे सूर्य मीराणी जी रिपोर्ट। मदेजे में जिस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी के घर ते चढ़ाई ऐं क़ौमी कारकुनन के अगवाणन तोड़े कारकुनन खिलाफ शहर के सिविल सोसाइटी ऐं नौजवान अगवाणन प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे सिंध हुकूमत ऐं बहरिया टाउन खिलाफ सख्त नारेबाज़ी कई। इन मौके ते मुज़ाहिरीन खिताब कंदे चयो त बहरिया टाउन जे आॾो सिंधी माण्हुनि सां जेको हिकिड़ो हुकूमती आशीर्वाद जे बुनियादनि ते हिकिड़ो सिलसिलो कयो वियो, असां उनजी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत था कयूं। सिंध जा माण्हू, सिंध जा धणी पंहिंजे धरतीअ ते अहिड़े नमूने सां जेकॾहिं हुननि जे ख़िलाफ़ FIR दाख़िल कयूं वेंदियूं त सिंध जा माण्हू मजबूर हूंदा कि ॿिए तरह जे सोच वारी सोच ते सोचण जे हवाले सां असां इहा शइ सिंध हुकूमत खे वाज़िह नमूननि सां ॿुधाइण था घुरूं त गिरफ़्तार थियल क़ौमी क़यादत जेका आहे सनान खान ऐं मदेजी जा जेके दोस्त आहिनि या पूरी सिंध जा जेके सवें कारकुन गिरफ़्तार थियल आहिनि उन्हनि खे फौरी तौर ते आज़ादु कयो वञे। पुरअमन एहतजाजी धरणो हुयो जंहिंखे नाकाम बणाइण जे लाइ पंहिंजा शरपसंद माण्हू मोकिले ऐं बहरिया टाउन अंदरि भञ ड्राह कराई ऐं बहरिया टाउन जी गेट के केमिकल सां बाहि लॻाई आहे, जेका बल्दिया टाउन फैक्ट्री के MQM जे गुंडनि लॻाई। सिंध जे जोधन जवाननि 6 तारीख़ ते लबेक चई करे बहरिया टाउन जे साम्हूं धरणे जी काल हुई ऐं उन धरणे में शरीक थिया, जिन जो पार्टी सां कंहिं बि पार्टी सां वाबस्ती कोन्हे ऐं असांजे शहर जा दोस्त बि सोशलिस्ट आहिनि ऐं उन्हनि खे बेगुनाह जेको आहे त दहशतगर्दीअ जा केस हड़ी करे अरेस्ट कयो वियो आहे। नज़र मेंगल, शिराज मेमण, तनवीर मेमण ऐं सलमान मेमण खे गिरफ़्तार कयो वियो आहे। असां इन अमल जी पुरज़ोर मज़म्मत था कयूं। असां कंहिं बि सूरत में फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन जी जेका लताड़ पूरे मुल्क में थी रही आहे, ख़ासि तौर ते सिंध में, असां उनखे बर्दाश्त कोन कंदासीं। हीउ मामिलो कंहिं नेशनलिस्ट पार्टीअ जो कोन्हे को, हीउ मामिलो सिंध जो आहे। कैमरामैन समीम मीरानी सां गॾु सूर्य मीरानी, मेहरान TV, मदेजी।